नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ लाखा बिरादरी जी मौजूद शख्सियत प्रोफेसर अब्दुल हकीम लाखो पंहिंजी रिहाइश गाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे मरहूम वालिद मुंहिंजे भाउ डॉक्टर मज़हर लाखो सां काफ़ी साल अॻु लातालकी कई हुई, जेको काफ़ी सालनि खां ॿाहिरि आहे। हाणे डॉक्टर मज़हर लाखो पंहिंजे हारियुनि कलोड़ो बिरादरीअ जे ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि मार्फत असांजी किरदार कशी कराए रहियो आहे ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मड़े जाली केस करे रहियो आहे, जंहिंमें का सदाकत न आहे। हुन चयो त असांजे मथां कूड़ा बोतान हणी असांजी साख खे नुक़सान पहुचायो थो वञे, जॾहिं त कलोड़ा बिरादरीअ पारां असां मथां कयल कूड़ा केस SSP नौशरो फिरोज समेत अदालती सगोरीअ पारां खारिज कया विया आहिनि, जिन जा सबूत असां वटि मौजूदु आहिनि। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जो नोटिस वठी असांजी किरदार कशी कंदड़ कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।